वालेकुम। वालेकुम सलाम। अब हिते असांजो ज़ुल्म थिए थो ऐं N4 कंपनी आहे बिलाव जा मूंखे कढियो वञे थो जेके अंदरि बदमाश वेठा आहिनि एना उठ करनि था उन्हनि खे नथा कढनि मुंहिंजो को कसूर ई न आहे बिलाव जा जेके बि आहे बाबता किलो बि हुननि खे मां रिक्वेस्ट कई हुयमि त साईं मां बेवस कसूर आहे मूंखे रखियो वञे या कंपनी में मुंहिंजी का बि आहे मूंखे भले तव्हां ॿाहिरि कयो छो कढियो अथनि? मूंखे बिलाव जा कार्ड ॾिसनि ई नथा कोई बि नथो ॾिसे बिलाव जा ॿाहिरि कहिड़ो कार्ड खसी वो असां सुभाणे या परीअ जो दोस्तनि सां राब्तो करे असीं एहतिजाजी कॉल ॾींदासीं ऐं हिन कंपनी जे गैरनि खे बंदि कंदासीं। हिन लाइ तव्हां छा तुंहिंजो ॾाढ ठहे थो ॾाढनि सां एॾो ज़ुल्म न कर तूं ग़रीबनि सां एॾो ज़ुल्म न कर तूं ग़रीबनि मिलण लाइ तयार आहिनि त हू मिलण लाइ तयार आहिनि हमेशह हिननि ताक़त जे ज़ोर ते मज़दूरनि खे मायो आहे धमकायो आहे पुलिस खां खणायो आहे उठायो आहे ऐं बंदि करायो आहे ऐं हाणे जॾहिं असां 15-20 मिंट इंतज़ारु करण खां पोइ हाणे असां वेठा आहियूं असांखे बंदि कराइनि असांखे बदिराइनि असांजे FIR कटाइनि असीं तयारु आहियूं हाणे जेसीं ताईं हिन मज़दूरनि जा मामला हल न थींदा असीं हिते वेठा आहियूं। सही। अच्छा अगर मुतालबा नथा कंपनी में तो आखिर ताई राय मल छा इंतजामिया तू ग़रीबनि सां तुंहिंजो ॾाढ ठहे थो ॾाढनि सां एॾो ज़ुल्म न कर तूं ग़रीबनि सां तुंहिंजो ॾाढ ठहे थो ॾाढनि सां एॾो ज़ुल्म न कर मैं इस बारे में कुछ नहीं कहना चाहता जब ये कोई तरीका नहीं है बात करने का। एॾो ज़ुल्म न कर तूं ग़रीबनि सां एॾो ज़ुल्म न कर तूं ग़रीबनि सां तुंहिंजो ॾाढ ठहे थो ॾाढनि सां एॾो इन वक्त असां कोरंगी इंतजामिया भी पहुती आहे अचो ॾिसी रहिया आहियो ॾिसूं था छा थिए